तारीख़ में सिंध वतन मथां हज़ारें ॿाहिरि हमला ऐं जलगारूं थियूं आहिनि, जिन में तारीख़ जे समूरनि हमले आवरनि सिंध जी जाग्राफी ऐं वसीलनि आज़ादीअ खे ताराज पे कयो आहे। सन 632 में आज़ाद सिंध मुल्क ते राय घराणे जे दौरे हुकूमत पूरो थियो ऐं राय घराणे जे आख़िरी बादशाह राय सहासी ॿिए जी वफ़ात खां पोइ उन जे वफ़ादार हुकुमरान अमलदार चच पुट सैलाज जे हथनि में सिंध जूं वागूं अची वयूं। चच पंहिंजी ॾाहप हिकमत ऐं फ़ौज जी महारत सां सिंध मुल्क जूं वागूं संभालियूं। उन वक़्तु सिंध मुल्क जूं हदूं हिकु तरफ़ कश्मीर त ॿिए तरफ़ ईरान, खुरासान ऐं ओभर में राजस्थान ताईं वधाए हिकु वॾी सिंधु सल्तनत बणाए छॾी हुई, जंहिंखे तारीख़दान अज़ीम सिंधु सल्तनत या चच एम्पायर बि सॾीनि था। आज़ाद सिंध जे शहनशाह चच जी वफ़ात खां पोइ कुझु वक़्त लाइ सिंधु सल्तनत ते चच जे भाउ चंदर सीन हुकूमत कई, पर उन्हीअ खां सुतत पोइ सॼी अज़ीम सिंधु सल्तनत ते चच आज़म जी अज़ीम पुट महाराजा ॾाहर जी हुकूमत क़ाइम थी वई। राजा ॾाहर आज़ाद सिंध जी तारीख़ जो उहो बहादुर बादशाह बणियो जंहिं जे दौर में सिंध जी रियाया में बुद्धिज़्म जो उरूज हुयो ऐं बुद्धिज़्म सां गॾु सिंध में सनातन धर्म, हिंदू धर्म, अवाइली इस्लाम जेको सूफ़ी सिलसिले ज़रिए सिंध में आयो हो। ईसायत ऐं देबल में यहूदी मज़हब जा पैरोकार पाण में भाइपी, भाईचारे ऐं रवादारीअ सां गॾोगॾु रहंदा आया पे। राजा ॾाहर जे दौर में सिंध जो वापार, कारोबार, ज़राअत ऐं सनत ॾेहा ॾेह मशहूर हुई। सिंध जा वापारी ऐं सनतकार उन वक़्तु आज़ाद सिंध जे मशहूर सामूंडी बंदरगाह देबल ज़रिए पंहिंजा सामूंडी जहाज़ ऐं ॿेड़ा ख़लीज जे मुल्कनि खां वठी सॼी दुनिया में सामूंडी वापारी बंदरगाहनि ऐं मर्कज़नि ताईं हलाईंदा हुआ। राजा ॾाहर जे दौर में आज़ाद सिंध जी खुशहाली, रवादारी ऐं तरक्की आस पास जे फौरन, लुटेरनि ऐं हमले आवरनि खां बर्दाश्त न थींदी हुई। इहो ई सबबु आहे जो अरबन जे खिलाफ़त वारे दौर जी शुरूआत खां वठी सिंध मथां हमलनि जो सिलसिलो शुरू कयो वियो ऐं 712 में आख़िरी ऐं 14 हमलो मोहम्मद बिन कासिम जे वॾे हमले खां पहिरीं सिंध मुल्क ते अरब हमले आवर लश्कर पहिरीं बि 13 हमला करे चुका हुआ, जंहिंखे सिंध वतन जे सरफरोश सिपाहियुनि नाकाम बणाए छॾियो हो। में आज़ाद सिंध मुल्क जी फुरलुट ऐं कब्ज़ो करण लाइ उन वक़्तु बगदाद जे अमवी घराणे जे हुकुमरान ख़लीफ़े अब्दुल मुल्क जे दौर में सिंध ते वॾे हमले लाइ फ़ौज मोकिली वई, जेका हजाज बिन यूसुफ जे हुकूमत मोहम्मद बिन कासिम जी अॻवाणीअ में सिंध ते का हुई। हीअ फ़ौज ॿिनि रस्तनि खां आज़ाद सिंध वतन ते हमले आवर थी। हिकु तरफ़ मोहम्मद बिन कासिम जी अॻवाणीअ में घोड़े सवार फ़ौज जो वॾो लश्कर मकरान जी ज़मीन रस्ते खां काहे आई, त ॿिए तरफ़ वरी सामूंडी रस्ते सां मंजनीकूं खणाए अची आज़ाद सिंध जे तारीख़ी बंदरगाह देबल जे किले जो घेराव कयो वियो। मोहम्मद बिन कासिम जी अॻवाणीअ में देबल जे किले खे लॻभॻ 1 महीने ताईं घेरो जारी रहियो ऐं इब्ने कासिम जी फ़ौज सां सिंधी सरफरोश मुहादो अटकायो बीठा रहिया। कुझ मक़ामी ॿोधी नजूमियुनि ऐं मुलनि जी गदारीअ सां देबल बंदरगाह जे किले मथां फड़कंदड़ आज़ाद सिंध जे ॻाढ़े झंडे खे मंजनीक जे पत्थर ज़रिए निशानो बणाए हेठि किरायो वियो, जंहिंखां पोइ देबल किले जा दरवाज़ा तोड़े
हज़ारनि जे तादाद में मज़ामत कंदड़ सिंध जे सरफरोश सिपाहियुनि जो क़त्ल आम कयो वियो। मोहम्मद बिन कासिम देबल जे किले मां करोड़े रुपयनि जो सोन, चांदी, हीरा ऐं जवाहरात फुरिया। सवन जी तादाद में सिंधी न्याणियुनि खे जंगी कैदी तौर गिरफ़्तार करे पंहिंजे लश्कर ज़रिए हितां खां अगवा कयो वियो। मोहम्मद बिन कासिम पारां देबल बंदरगाह जे किले ते हमले ऐं फतह खां पोइ नेरोन कोट, सेवण, बुधिया जे किलनि ते कयल हमलनि ऐं फतहनि खां पोइ दरियाह टिपी रावड़ जे किले जो घेराव करे वेही रहियो। शहीद आज़म महाराजा ॾाहर सिंध वतन जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त कंदे हमले आवर इब्न कासिम सां रावड़ जे किले ॿाहिरां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। इब्न कासिम रावड़ जे किले जे फतह खां पोइ लगातार सॼी सिंध ते हमला कंदो ऐं फुरलुट कंदो अॻिते वधंदो वियो। अरबन जी फतह सिंध बाबति लिखियल तारीख़ चचनामे मूजिब मोहम्मद बिन कासिम सिंध मथां कयल उन वॾे हमले में लॻभॻ 2 लख सिंधी माण्हुनि जो क़त्ल आम कयो, लॻभॻ 2 खरब रुपयनि जो सोन, दौलत ऐं माल मिल्कियत जी फुरलुट कई ऐं सिंध जे 8000 सिंधी न्याणियुनि खे अगवा करे बगदाद जी बाज़ारनि में विकिणियो वियो।